जी झूलेलाल सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु हिकिड़ी ॿी ख़ासि शख़्सियत जंहिं संगीत जी दुनिया में ॾाढो नालो कयो अथई ऐं उन नाले सां गॾु गॾु पूरे सिंधी समाज जो नालो रोशन कयो अथई। जी हाँ दोस्तों, अॼु ॻाल्हि करूं पिया लवी कमल भगत जी हाँ दोस्तों, लवी अजमेर जा रहण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, लवी कमल भगत जी अजमेर जा रहण वारा आहिनि, जंहिं गीत संगीत पंजड़ा कलामनि जे माध्यम सां एॾो नालो कयो अथनि कि पूरे हिंदुस्तान में पंहिंजी धूम मचाए रखी अथनि। जी हाँ दोस्तों, ऐं जेॾी महिल ही गाना लॻंदा आहिनि त पब्लिक मजबूर थी वेंदी आहे रुकण लाइ करे ऐं हिननि जा भॼन ॿुधण लाइ करे। हिननि जी आवाज़ में जेकी हिननि जी आवाज़ आहे उन में अहिड़ो जादू आहे कि न चाहे करे बि पब्लिक उते बीह करे हिननि जा कलाम हिननि जा भॼन हिननि जी मधुर आवाज़ ॿुधण। दोस्तों इन ख़ासि शख़्सियत जे जेके अगरि जीवन जे मथां पाण रोशनी ॾियूं ऐं ॼाणणु चाहियूं त इहे आहिनि अजमेर जा रहण वारा। जी हा दोस्तों, लवी कमल भगत जी अजमेर जा रहण वारा आहिनि ऐं जे बचपन खां ई गीत संगीत में जंहिंजी रुचि हुई ऐं उन्हनि में उन्हनि जे जेके आहे न फैमिली वारा आहिनि परिवार वारा आहिनि पूरो साथ ॾिनो, जंहिंजे कारण इहे ॾाढा सुठा गायक कलाकार अॼु उभरी करे साम्हूं आया आहिनि। जी हा दोस्तों, इन में हिननि जो जेको विशेष योगदान आहे उहो हुननि जे माइटनि जो चइबो, जंहिं हिननि खे पूरो साथ ॾिनो ऐं अॻियां वधण जो मौक़ो ॾिनो ऐं मंच ऐं जेके आहे न चइजे कि अॻियां वधण जी पूरी प्रेरणा मिली हिननि खे। ऐं तंहिंजे अलावा ॿुधाए लाहियूं कि जीअं हिननि जो जनम भूमि अजमेर रही आहे, अजमेर खां हिननि ॻाइणु शुरू कयो, भॼन इत्यादि ॻाइणु शुरू कया त पूरे हिंदुस्तान में हिननि पंहिंजा प्रोग्राम ॾिना आहिनि ऐं कुझु प्रोग्रामनि में त कुझु वॾे संतनि गुरु महाराजनि एतिरो क़दुरु ताणी चयो कि अगरि लवी कमल भगत जहिड़ा अगरि हिंदुस्तान में 5-7 ॿिया अगरि संगीतकार थी था वञनि त सिंधियत खे ॾाढो अॻियां खणी था वञी सघनि, सिंधी ॿोली खे ॾाढो वाधारो मिली थो सघे। त कुझु त ॻाल्हि हूंदी जो हेतिरे वॾनि संतनि हेतिरे वॾनि महात्मानि हिननि लाइ करे इहा ॻाल्हि चई आहे। जी हा दोस्तों, ऐं जीअं हिननि जो नालो आहे लवी कमल भगत जी, त इहे पंहिंजे पिता जी प्रेरणा सां अॻियां हलंदा आहिनि। जी हा दोस्तों, अहिड़ा माण्हू घटि ई थींदा आहिनि जेके पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे पिता जो नालो बि अॻियां रखंदा आहिनि। लवी कमल भगत जी खां जेॾी महिल असां ॻाल्हायोसीं त उन्हनि हिकु ॻाल्हि साझा कई कि ॾाढो दुख थो थिए कि अॼु जो सिंधी समाज पंहिंजी मिठड़ी प्यारी ॿोली खे भुलजंदो पियो वञे ऐं असांजी पूरी कोशिशि आहे कि सिंधी ॿोली खे अज़र अमर ऐं पाण हर प्रकार सां हिनखे ॻाल्हायूं, अज़र अमर करूं ऐं सभिनि खे सिंधियुनि में ॻाल्हाइणो घुरिजे। ऐं मुंहिंजो ध्येय उद्देश्य इहो ई आहे कि युवा पीढ़ी खे, जी हा दोस्तों, उन्हनि ॾाढो सुठो मैसेज ॾिनो आहे समाज खे कि उन्हनि जो जीवन जो उद्देश्य आहे कि युवा पीढ़ी खे सिंधियत सां जोड़नि, सिंधी कलामनि सिंधी गाननि सिंधी भॼननि सां जोड़नि। हालांकि अगरि लवी भगत जी अगरि चाहिनि त बॉलीवुड हॉलीवुड वग़ैरह जा सॉन्ग में घुसी था सघनि ऐं ॾाढो कुझु ॻाए करे पंहिंजो नालो रोशन करे था सघनि, पर उन्हनि सिंधियत खे ई चुनियो आहे। त चवंदा आहिनि न कि अहिड़े सुहिणे सुठे सिंगर जो सदाईं आदर करो, सम्मान करो ऐं तव्हांजे बि हिते किथे को अगरि प्रोग्राम हुजे त हिननि खे घुराए था सघो। जे मशहूरु भॼननि जी ॻाल्हि करूं, गीतनि जी ॻाल्हि करूं त इन में काफ़ी कुझु हिननि जा गीत भॼन कलाम मशहूरु थिया आहिनि, पर असां तव्हांखे 2 जे बारे में ॿुधायूं था। जीअं मां बणिजी कबूतर। जी हा दोस्तों, अगरि तव्हां यूट्यूब ते सर्च कंदा त इहो भॼन हिननि जे नाले सां तव्हां सर्च कंदा त तव्हांखे मिलंदव ऐं तव्हां ॿुधिजो, ॾाढो आनंद ईंदव। तंहिंजे अलावा ख़ालियूं झोलियूं, जी हा दोस्तों, इहो बि तव्हां सर्च कंदा तव्हांखे मिली वेंदव ऐं जाम मतिलबु इन्हनि उहे भॼन आहिनि, इहे उहे गीत आहिनि जंहिं पंहिंजे हिंदुस्तान न अभी तो पूरे वर्ल्ड में जेके आहे न ख्याति हासिलु कई आहे। त दोस्तों इन ई प्रकार जी ख़ासि शख़्सियतुनि सां असां तव्हांखे मिलाईंदा रहंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं तव्हांजे पंहिंजे चैनल सिंधी समाचार राजस्थान में। ऐं तव्हांजे एरिया में बि या तव्हांजे फैमिली में बि कोई अहिड़ो ख़ासि शख़्सियत आहे जंहिंखे को कलाकार आहे जंहिंखे कंहिं ॻाल्हि में विशेष रुचि आहे ऐं जंहिं वाक़ई में नालो कयो आहे समाज जो, त उनखे बि असां ॾेखारींदासीं। हेठि स्क्रीन ते असांजा नंबर हलंदाऊं पिया, उन्हनि ते तव्हां व्हाट्सएप करे उन जे बारे में डिटेल ॾेई था सघो। जय श्री झूलेलाल।